Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. शहबाज शरीफ ये जो बाहर जाने की कोशिश भागने की जाने की नहीं भागने की कोशिश कर रहा है, कभी किसी को NRO नहीं दूंगा। या लोग बेचारे जेलों में गल सड़ रहे हैं और ये हम बड़े बड़े लोगों को छोड़ दें, ये मैं कभी नहीं करूंगा। जहांगीर तरीन को मैंने बड़ा वाज़ेह तरीके से कहा, वो ये कह रहे हैं कि उनसे नाइंसाफ़ी हुई, मैं नाइंसाफ़ी कभी किसी से नहीं की। ये मेरा वादा है आपसे, सारे माफियाज के ऊपर कोई किसी से रियायत नहीं होगी, लेकिन नाइंसाफ़ी किसी से नहीं होगी। शहबाज शरीफ पढ़े वञण न पर भॼण जी कोशिश करे रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ केसिस जो सॼो किताब आहे। ईअं न थींदो त वॾनि चोरनि खे छॾे ॾियूं, वेचारा आम कैदी जेलुनि में सड़ी वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जहांगीर तरीन चवे थो त साणुसि नाइंसाफ़ी थी आहे। मूं खेसि वाज़े चयो आहे त मुख़ालिफ़नि सां बि नाइंसाफ़ी न कंदो आहियां, पर कंहिं बि माफ़िया सां रिआयत न थींदी। खंडु महांगी करे अवाम खे तकलीफ़ ॾींदड़ माफ़िया खे NRO न ॾींदुसि। साइकिल मेह ऐं गऊं जी चोरी सां मुल्क खे नुक़सानु नाहे थींदो। वज़ीर आज़म ऐं वज़ीर पैसा चोरी कनि त मुल्क तबाह थी वेंदो आहे। जस्टिस मुनीर नज़रिया ज़रूरत तहत मार्शल लॉ जी इजाज़त ॾिनी त मुल्क में कानून बदिरां ताक़तवर जी हुकुमरानी अची वई। डेमोक्रेट्स खे त कानून जी बालादस्ती क़ाइमु करणु घुरिजे हा। पाण खे जमहूरी सॾींदड़ नवाज़ शरीफ़ सुप्रीम कोर्ट ते ॾंडनि सां हमिलो करायो ऐं चीफ जस्टिस खे कढण लाइ ॿियनि जजिस खे पैसा ॾिना। माफ़िया करप्ट निज़ाम मां फ़ाइदो वठण जी कोशिश कंदी आहे। इहा माफ़िया नथी चाहे त मुल्क में कानून जी बालादस्ती क़ाइमु थिए। उन लाइ जमहूरियत जे नाले ते हर क़िस्म जा हरबा इस्तेमालु कया वेंदा आहिनि। नैब शहबाज शरीफ जो नालो ECL में विझण लाइ घरू वज़ारत खे दरख़्वास्त ॾेई छॾी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद तस्दीक़ कंदे चयो आहे त नैब जी दरख़्वास्त अॼु मिली आहे, सुभाणे वफ़ाक़ी काबीना में पेश कई वेंदी। शेख रशीद चयो त सऊदी अरब में क़ैद 1100 कैदियुनि खे पाकिस्तानी जेलनि में मुंतक़िल कयो वेंदो। मनशियात केस ते 22 ऐं क़त्ल केस ते 8 कैदियुनि खे पाकिस्तान मुंतक़िल न कयो वेंदो। वज़ीर आज़म खे $1 अरब फंड्स ॾियण जी दरख़्वास्त कई आहे। फंड्स मिलिया त सऊदी में मामूली ॾोहनि में क़ैद काटींदड़ कैदियुनि खे आज़ादी मिली वेंदी। सिंध काबीना सरकारी मुलाज़मनि बाबति नैब जे ख़त जी मज़म्मत कंदे क़ौमी एहतसाब ब्यूरो जे चेयरमैन खां जांच जो मुतालबो करे छॾियो। काबीना चयो आहे त नैब खे सरकारी मुलाज़मनि जा तफ़सील तलब करण जो इख्तियार नाहे। नैब जे ख़त खे गैर क़ानूनी ऐं इख्तियारनि जो ग़लति इस्तेमालु सम्झूं था। सूबाई हुकूमत ख़त जो जवाबु न ॾींदी। वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर सियासी मक़सदनि लाइ नैब खे इस्तेमालु कयो। काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वई त नैब कराची ऐं हैदराबाद में मुक़रर 1 खां 22 ग्रेड जे मुलाज़मनि जा तफ़सील डोमिसाइल जे बुनियाद ते तलब कया। सूबाई काबीना में नैब जे गैर क़ानूनी ख़त ते ताव पकड़ियल आहे। कराची में पाणी जो मसइलो पैदा थी चुको आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची में वधंदड़ आबादी खे पाणी मसइले जो कारण करार ॾेई छॾियो। अवाम सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल दौरान वज़ीर आज़म चयो त समूरनि वॾनि शहरनि में पाणी जो मसइलो पैदा थी सघे थो। हुकूमत मास्टर प्लान तयारु कयो आहे त जीअं वॾनि शहरनि खे हाई राइज़ जो मौक़ो मिले। वज़ीर आज़म चयो त कश्मीर बाबति 5 अगस्त वारो क़दम वापसि थियण ताईं भारत सां के बि ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। ओलह जे मुल्कनि खे ख़ौफ़ आहे त चीन तरक़ी में अॻिते निकिरी वेंदो, तंहिं करे भारत खे चीन जे अॻियां आणणु चाहिनि था। भारत चीन जे मुक़ाबले में आयो त तबाह थी वेंदो। सिंध काबीना ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ फॉरेस्ट एक्ट जे सेक्शन 26 ऐं 63 में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़ो करण ते 14 साल क़ैद ऐं $1.5 लख फ़ी एकड़ ॾंढ लागू थींदो। ॿेले खाते जी इख्तियारनि काबीना खे ब्रीफिंग ॾिनी त ऑपरेशन दौरान हेल ताईं 39,275 एकड़ ज़मीन ख़ाली कराई वई आहे। काबीना तरफ़ां फॉरेस्ट, आबपाशी, एक्साइज़ वारनि वज़ीरनि ऐं कानून वारे सलाहकार ते वधियल कमेटी क़ाइमु। काबीना भलाई वारे खाते जे सीनियर सिटीज़न वेलफेयर रूल्स 2021 जी मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे सिंध हुकूमत पीरसन शहरनि खे आज़ादी कार्ड जारी कंदी। वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास दौरान KMC ऐं DMCs जे समूरनि नालनि जी सफ़ाई लाइ $500 मिलियन जारी करण जी बि मंज़ूरी। प्राइम मिनिस्टर साहब को ये एक बात पूछना चाहता हूँ कि आप उम्रे से जब वापस आए हैं, ताज़ा उम्रा करके आए और आप अपनी ईमानदारी से बताएं कि आप अपने मुनशीरों और वजीरों से आप मुतमिन हैं? ये ऐसे है कि 11 खिलाड़ी है मेरी टीम में,
हर कोई तो सुपरस्टार नहीं होता, कोई अच्छा करता है, कोई बुरा करता है। जो बहुत ही बुरा करता है उसको टीम से निकाल के दूसरे को ले आते हैं। जो अच्छा करते स्टार्स होते हैं तो वो तो सबके सामने आ जाते हैं। हमारे कई वज़रा बड़ा ज़बरदस्त काम कर रहे हैं और कई वज़रा अगर वो अच्छा काम नहीं करेंगे तो फिर टीम बदलनी पड़ेगी। ये आप इसका जवाब है। वज़ीर आज़म साहब ताज़ो उमरो करे आया आहियो, ईमानदारी सां ॿुधायो त वज़ीरनि ऐं मुशीरनि जी कारकर्दगी मां मुतमइन आहियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल दौरान हिकु शहरी जो सवाल। वज़ीर आज़म जवाबु ॾींदे चयो त 11 रांदीगरनि जी टीम में सभु सुपरस्टार नाहिनि हूंदा। जेके वज़ीर कारकर्दगी न ॾेखारींदा उन्हनि खे हटाए नवनि माण्हुनि खे मौक़ो ॾिनो वेंदो। शहबाज शरीफ ते 2.5 सालनि खां लॻल इल्ज़ामनि जा सबूत नाहिनि मिलिया। लाहौर हाई कोर्ट करार ॾिनो त जवाबदार ख़िलाफ़ को बि सबूत नाहे। हाणे हुकुमरान चवनि था त क़ौम अॻियां नवां सबूत आणींदासीं। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म सऊदी अरब मां फितरे जा चांवर खणी आयो आहे। इमरान ख़ान कश्मीर जो सौदो करण बाद माण्हुनि जे सवालनि खां बचण लाइ हुदैबिया पेपर मिल्स जो केस ॿीहर खोले छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मरियम औरंगज़ेब चयो त फवाद चौधरी हिकु भेरो ॿीहर जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ते हमिलो कयो। हिकु हफ़्ते में काज़ी फ़ाइज़ ते टियों हमिलो आहे। सुप्रीम कोर्ट खे नोटिस वठणु घुरिजे। NCOC ईद उल फितर लाइ गाइडलाइंस की मंजूरी ॾेई छॾी। ईद नमाज़ SOP सां गॾु खुलियल जाइ ते अदा कई वञे। जेकॾहिं मस्जिद अंदरि नमाज़ पढ़णु लाज़मी आहे त दर ऐं दरियूं खोलियूं वञनि। नई गाइडलाइन मूजिबि खुलियल जायुनि तोड़े मस्जिदुनि में रश खां बचण लाइ 2 खां 3 भेरा नमाज़ पढ़ाई वञे। ईद नमाज़ दौरान घटि में घटि 6 फुट बीठी रखी वञे। NCOC हिदायत कई आहे त बीमार बुज़ुर्ग शहरी ऐं 15 साल खां घटि उमिरि जा ॿार ईद नमाज़ अदा न कनि। सऊदी अरब में शवाल जो चंड नज़र न आयो। ईद उल फितर 13 में जुमे ॾिहाड़े मल्हाई वेंदी। पाकिस्तान में सुभाणे मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास थींदो। चंड नज़र अचण या न अचण जो हतमी ऐलान चंड ॾिसणी कमेटी कंदी। वीह ॾींहं अॻु टंडोल हयात थाणे जे लॉकअप में नौजवान बाबर ख़ानज़ादा जो फाहो लॻल लाश हथ अचण वारे वाक़िए खे पुलिस आपघात करार ॾेई गिरफ़्तार अहलकारनि खे आज़ादु करे छॾियो। केस बे C क्लास करे ख़ारिज कयो वियो। पुलिस अदालत में पेश करायल रिपोर्ट में नौजवान खे मनशियात जो आदी करार ॾींदे ॼणायो आहे त लॉकअप में मनशियात न मिलण करे बाबर वेहाणा फाड़े उन सां रसो ठाहे आपघात कयो। पोस्टमार्टम रिपोर्ट में बि संदसि मौत आपघात सबबु ॼणायो वियो। रिपोर्ट मूजिबि केस C क्लास थियण खां पोइ गिरफ़्तार अहलकारनि इरफान डाहिरी, दिलशेर, अली असगर भुरगड़ी, सिकंदर खे आज़ादु कयो वियो। अदालत ॿाहिरियां बाबर ख़ानज़ादा जे वारसनि एहतिजाज कंदे रिपोर्ट ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। संदन इल्ज़ाम आहे त SSP टंडोल हयात धुर बणियल आहे। केस हटाए नए सिर जांच कराई वञे। मैंने बाबा के दाड़े लगाई हुआ है। जमीन 50 लख ॾियो, असांखे 50 रुपया ई करे। असां पोती मेडिकल सां दाड़े लनि जी बिन्याणी आहिनि। असांखे पंहिंजो पीउ वापसि ॾे। मुंहिंजे पीउ खे कुटनि था। असां वटि 50 रुपया कर्ज़ घटि घुरायूं असां कायूं। असांखे घोटकी पुलिस धाड़ेलनि वटि कैद पौरियत मोहनलाल खे बाज़ियाब कराइण में नाकाम। तशद्दुद जी वीडियो वायरल थियण बाद मोहनलाल जे घर में मातम बरपा। पौरियत जी न्याणियुनि जूं उभ ॾारींदड़ सदाऊं। गवर्नर सिंध इमरान इस्माइल नोटिस वरितो। IG सिंध खे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मुग़वी खे बाज़ियाब कराइण जी हिदायत। मुतासिर कुटुंब जे घर पहुतल MPA शहरयार शर आॾो मोहनलाल जूं न्याणियूं बाहूं ॿधी मदद जी अपील कंदियूं रहियूं। गुज़िरियल ॾींहुं मुग़वी मोहनलाल जी न्याणियुनि मासूम पुट ऐं भाउ टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो हो त धाड़ेलनि 50 लख रुपया घुरिया आहिनि। अटो ख़रीदण जी सघ नाहे, पैसा किथां आणियूं। SSP घोटकी उमर तुफ़ैल दावा कई आहे त धाड़ेलनि जे कुझु सहूलियतकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मोहनलाल खे 72 कलाकनि में बाज़ियाब करायो वेंदो।
तालीमी इदारनि ऐं मदरसनि में ॿारनि ते जिस्मानी ऐं ज़हनी तशद्दुद ॾोह करार ॿारनि जे जिनसी इस्तेहसाल ख़िलाफ़ बि सख़्त सज़ाऊं तजवीज़ स्कूल एजुकेशन ड्राफ्ट रूल्स सिंध कार्पोरल पनिशमेंट एक्ट 2016 सिंध काबीना में पेश काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वई त कानून तहत तालीमी इदारनि में ॿारनि खे सज़ा ॾियणु ॾोह हूंदो ॿारनि ते तशद्दुद जा वाक़िआ रोकण लाइ चाइल्ड प्रोटेक्शन कमेटी क़ाइमु कई वेंदी। कराची के इलाके सुजानी टाउन में खाली प्लॉट तां अणॼातल नारी जो सड़ियल लाश कराची वेझो नॉर्दर्न बाईपास से हथियारबंदनि जी फायरिंग में डेरा मुराद जमाली वासी दुकानदार सनावला खोसो क़त्ल पुलिस शक ज़ाहिर कयो आहे त ॿिन्ही वाक़िअनि जो हिक ॿिए सां वास्तो थी सघे थो। SSP सुहाई अज़ीज़ टालको चयो आहे त नारी जी उमिरि 17 साल जे लॻभॻि आहे। सुञाणप समेत मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे जल्द ज़िम्मेवारनि खे कानून जी पकड़ में आंदो वेंदो। सख्त लॉकडाउन ऐं पाबंदियुनि बावजूद SOPs मुकम्मल तौर नज़रअंदाज लाड़काने में लॉकडाउन जी भञकड़ी ते केतिराई दुकानदार गिरफ़्तार पुलिस की कार्रवाई बाद शाही बाज़ार में भाॼ पइजी वई। हैदराबाद में SOPs जी भञकड़ी ते 8 रेस्टोरेंट्स ऐं केतिराई होटल सील कैंट इंतज़ामिया 4 मेडिकल स्टोर ऐं हिकु मेडिकल सेंटर भी सील करे छॾियो। दौड़ में कारोबारी मर्कज़ बंदि 62 ठेकेदार मालपिड़ी लॻाराए छॾी शहरनि जो एहतजाज कंबर में कारोबारी मर्कज़ खुलियल बाज़ारुनि में रश दौरान SOPs नज़रअंदाज फैसलाबाद में 22 दुकान एक रेस्टोरेंट सील मुख़्तलिफ़ थाननि में 396 केस दाख़िल मुल्तान फैसलाबाद पेशावर कोयटा ऐं ॿियनि शहरनि में भी लॉकडाउन जी भञकड़ियुनि ते दुकानदारनि ऐं शहरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। कराची पुलिस जो कारनामो 50,000 रिश्वत न ॾियण तां टंडो जाम वासी नौजवान खे ॾोहारी ॼाणाए हाफ फ्राई करे छॾियो। बिन कासिम पुलिस मुक़ाबले में नौजवान हिदायतुल्लाह मक्सी के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई हुई। नौजवान के मामे अली नवाज़ मक्सी इल्ज़ाम हयो आहे त पुलिस 3 ॾींहं अॻु हिदायतुल्लाह के गिरफ़्तार करण बाद 50,000 रिश्वत घुरी पैसा न ॾेई सघण तां नौजवान के गोलियूं हयूं वयूं ऐं पोइ मुक़ाबले जी कूड़ी दावा कई वई। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोड हादसा 2 औरतुनि समेत 6 ॼणा अजल जो शिकार जाम नवाज़ अली भरिसां कार ऐं रिक्शा में टक्कर के नतीजे में औरत लतीफ़ा ऐं पीरसन अली हसन मजीदाणो फौत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ठटे वेझो कींझर वटि लैंड क्रूज़र गाड़ी के टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा वहीद अली ऐं मकबूल शाह फौत। पीरवसन वेझो टायर बर्स्ट थियण सबब कार कल्टी पिरियालो वासी आसिया मेमण फौत 3 ॼणा ज़ख़्मी। न्यू सईदाबाद भरिसां ट्रैक्टर ट्रॉली जो मोटरसाइकिल के टक्कर नौजवान प्यारो ओड फौत। कराची में किरी तबाह थियल जहाज़ सानीअ के साल मुकम्मल केतिरनि फोतिन जा वारिस अॼु बि मुआवज़े जा मुंतज़िर। गुज़िरियल साल लाहौर खां कराची ईंदड़ PIA जो जहाज़ हादसे जो शिकार थियो हो। जहाज़ के अमले समेत 97 ॼणा फौत ऐं 2 ज़ख़्मी थिया हुआ। इसराइली फ़ौज जी फ़लस्तीन की गज़ा पट्टी ते ॿीहर बमबारी हमास कमांडर मोहम्मद अब्दुल्ला समेत 24 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज के तर्जुमान जो चवणु आहे त गज़ा के 130 हंधनि ते हमला कया विया। फ़लस्तीनी सदर इसराइली जारियत की मज़म्मत कंदे ईद तक़रीबूं मुलतवी करे छॾियूं। वालरल बैतुल मुक़द्दस मस्जिद अक्सा ते इसराइली फ़ौज के हमलन बाद ख़िते की सूरत हाल से सॾायल गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल के इजलास में को बयान साम्हूं न आयो। पाकिस्तान अमेरिका तुर्की यूरोपी यूनियन बरतानिया ऐं ॿियनि मुल्कनि तरफ़ां सूरत हाल ते ॻणती ज़ाहिर धुरिन ते छिकताण घटाइण ते ज़ोर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वरिटियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।